ધાબેજી में शेयर कंदासीं जिते फार्म हाउस के कमरे में 2 ॼणनि जा लाश हथ आया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि ऐं लाशनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ધાબેજી वेझो फार्म हाउस के कमरे में 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि, जंहिंखां पोइ लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। फार्म हाउस के हिक कमरे में सुञाणप तारिक ऐं मोहम्मद साबिर जा लाश हथ कया विया आहिनि। पुलिस फौतिन जा मण अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी, ધાબેજી वारे इलाइक़े में एक ज़री फार्म लाश पुरसरार तौर ते मिलिया आहिनि। ॿिन्ही लाशनि जी जेका सुञाणप आहे उहो तारिक ऐं मोहम्मद साबिर तौर ते कई वई आहे। जेके ॿुधायो वञे थो त कैसरानी बलोच बिरादरी सां हुननि जो तालुक़ु आहे। उहे ॿुधायो वञे थो त उहे पोड़ियतो आहे, उन ज़री फार्म ते कमु कंदड़ हुआ। हिकु कमरे मां उन्हनि जा 2 ॼणनि जा पुरसरार तौर ते लाश मिलिया आहिनि। इतला ते ધાબેજી पुलिस पहुची लाश जो पंहिंजे तहवील में वठी घारो जे अस्पताल पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल कया आहिनि। अञा मामिलो जेको आहे गुजारत बणियल आहे, हिन जो मौत कीअं थियो आहे इन हवाले सां जेके फार्म जे जेके मालिक आहिनि उहे बि कुझु ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि। उन सां गॾोगॾु SHO ધાબેજી उहो बि कुझु ॿुधाइण खां इनकारी आहे। पर इब्तिदाई तौर ते सूरताल साम्हूं आई आहे त 2 लाश जेके आहिनि उन जी तस्दीक पुलिस बि कई आहे ऐं ईदी जा रज़ाकार उते पहुची लाशनि खे ईदी एम्बुलेंस जे ज़रिए घारो अस्पताल मुंतक़िल कयो आहे। 2 नौजवान ॿुधाया वञनि था 30 खां 35 साल 2 ॼणनि जी उमिरियूं आहिनि। तारिक बलोच ऐं मोहम्मद साबिर बलोच जिन जो तालुक डेरा गाज़ी खान जे तोनसा वारे इलाइक़े सां ॿुधायो वञे थो। जेके पोड़ियत आहिनि ऐं पोड़ियो करण लाइ हिते आयल हुआ, कुझु अरसे खां हिते रहंदड़ हुआ, पोड़ियो कंदड़ हुआ। उन जा 2 ॼणनि जा हिकु कमरे मां लाश हथ आया आहिनि। इन खां पोइ इन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पर अञा ताईं मामिलो गुजारत बणियल आहे ऐं पुरसरार नमूने 2 नौजवाननि जो मौत थियो आहे। जी ठीक है महबूब रोही, अपडेट्स लाइ अवां जी वॾी महिरबानी। ધાબેજી वेझो फार्म हाउस के कमरे में 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। जी नाज़रीन, ॿिए पासे अवां खे ॿुधाईंदासीं